डेली यूज़ इंग्लिश सेंटेंस सिंधी जुमिलो आहे उन्हनि जी माठ खे ॾोह जो इक़रार सम्झियो वियो। हिन जुमिले जो मतिलबु इहो आहे जीअं जुमिले जी शुरूआत में लिखियलु आहे उन्हनि जी। हाणे उन्हनि मां मुराद आहे याने कुझु माण्हुनि जी ॻाल्हि हले थी, ठीकु आहे। उन्हनि मां मुराद आहे कुझु माण्हू, ठीकु। कुझु माण्हुनि जी ॻाल्हि हले थी, कुझु माण्हू आहिनि, ठीकु आहे। जंहिंजे मथां कोई जेको आहे सो माण्हू इल्ज़ाम लॻाए थो या सवाल थो करे त छा तव्हां ही ॾोह कयो आहे, ठीकु आहे। पोइ उहे माण्हू जेको आहे न, जेके कुझु माण्हू आहिनि जंहिंजे मथां इल्ज़ाम थो लॻे या जंहिंजे मथां सवाल थियो आहे, उहे चुप था करनि, माठ था करनि, ठीकु आहे। पोइ जेको इल्ज़ाम हणे थो या सवाल करे थो, उहो उन्हनि जी चुप खे जेको आहे सो इहो सम्झे थो त उन्हनि जेको आहे सो ॾोह क़बूल कयो आहे या इतराफ़ जो इक़रार कयो आहे, ठीकु आहे। याने हिन जुमिले जो ही मतिलबु आहे। अगेन मां सिंधी जुमिलो पढ़ां थी पई। उन्हनि जी माठ खे ॾोह जो इक़रार सम्झियो वियो। ऐं हिन जी इंग्लिश में ट्रांसलेशन आहे Their silence was interpreted as an admission of guilt. Thanks for watching. Allah Hafiz and take care.